हुक्मन के रमज़ान में रोज़ा रखो, रमज़ान में कुरान जी तिलावत कयो। इख्तिताम ते अल्लाह ताला फरमायो वले तुकमिलुल इद्दत वले तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम। ऐं जीअं तव्हां रमज़ान जे रोज़नि जो तइदाद पूरो कयो, यानी 30 ॾिहाड़ा रोज़ा मुकम्मल कयो, सॼो महीनो अल्लाह जी इबादत में गुज़ारे चुको, सॼो महीनो अल्लाह जी बंदगी कयव, अल्लाह खे राज़ी कयव, तादाद पूरो कयव। जॾहिं रमज़ान अचे पछाड़ी ते पहुचे, मुकम्मल थिए, पोइ वली तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम। पोइ इन हिदायत जेका अल्लाह तव्हांखे अता फरमाई, रमज़ान जे रोज़नि रखण जी, तरावियुनि पढ़ण जी, निमाज़ पढ़ण जी, इन अल्लाह ताला जी इबादत जी जेका रब तव्हांखे हिदायत ॾिनी, उन ते अल्लाह जी तकबीर बयान कंदा कयो, उन ते अल्लाहु अकबर जो विर्द कंदा कयो। वलअल्लकुम तशकुरून, जीअं तव्हांखे अल्लाह ताला शुक्र गुज़ार बणाए छॾे। अना रमज़ान जे पुॼाणी ते अल्लाह हुकुम फरमायो आहे त अल्लाह जी किबरियाई बयान कयो, अल्लाह जो शुक्र अदा कयो, जीअं अल्लाह असांखे रमज़ानुल मुबारक में एॾियूं वॾियूं नेमतूं अता फरमायूं आहिनि। असांजे मुआशरे में चंद सालनि खां वठी ट्रेंड चइजे, अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ ट्रेंड, माण्हुनि में हिकिड़ो रीत ऐं रवाज ऐं रस्म पइजी वई आहे त रमज़ान गुज़रंदो पोइ साईं लाउड ते ऐं ईअं महफ़िलुनि में पार कढी रोंदा, ओ रमज़ान अलविदा अलविदा, रमज़ान वञी थो पियो मोकिलायो, अलविदा अलविदा रोअण ऐं आहो फुगा करण। इहो हरगिज़ सही दुरुस्त अमल न आहे। क़ुरान असांखे सेखारे थो त रमज़ान जे पुॼाणी ते अल्लाह जो शुक्र अदा करण वारा बणिजो। छा कयो? शुक्र अदा कयो। ॾिसो न, रमज़ान ख़तम थो थिए त असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो मुक़ररु कयो वियो आहे। ईद जो ॾींहुं आहे न, ईद माना ख़ुशी, ईद माना तव्हां फ़रहत इख्तियार कयो, ख़ुशि थियो, अल्लाह ताला जा शुक्राना अदा कयो, अल्लाह जी तकबीर बयान कयो, अल्लाह जी तमजीद बयान कयो, अल्लाह जी तारीफ़ बयान कयो। जेकॾहिं रमज़ान जे वञण ते मातम कजे हा, रोइजे हा, त पोइ ईद जो ॾिहाड़ो मुक़ररु न कयो वञे हा। ईद जी ख़ुशी असांखे मल्हाइण जो हुकुम न ॾिनो वञे हा, असांखे रोअण जो हुकुम ॾिनो वञे हा। महबूब सुहिणा जीअं रमज़ान जो महीनो ख़तम थियण वारो हूंदो हो त अल्लाह जो शुक्र कंदा हुआ, वॾे आवाज़ सां तकबीरूं बयान कंदा हुआ, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। ऐं साईं जन हुकुम कंदा हुआ त उथो ऐं सभई हाणे ईद जी तयारी कयो। सुभान अल्लाह। छो ख़ुशी न कजे? रमज़ान जे अल्लाह ताला असांखे रमज़ान अता कयो, हिकिड़ो महिमान बणिजी आयो। अल्लाह जो शुक्र आहे जंहिं अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾिनी, जन खे इबादत जी तौफ़ीक़ ॾिनई, कन खे रोज़नि जी तौफ़ीक़ ॾिनई। शुक्र आहे रमज़ान जेको रहमतूं खणी आयो, बरकतूं खणी आयो, पूरो महीनो मोमिननि जे लाइ रूहानी तरबियत करण आयो, जंहिंमें अल्लाह असांजे नफ़्स खे पाक बणायो। रमज़ान जा रोज़ा रखो त तव्हांजे नफ़्स जी पाकीज़गी थींदी, जंहिंमां अल्लाह ताला पाण सां रूह रिहाण करण जो मौक़ो अता फरमायो। ख़ुशी जूं ॻाल्हियूं आहिनि न इहे, जंहिंमें अल्लाह ताला असांखे पंहिंजे कुर्ब हासिल करण, पंहिंजे वेझे थियण, पाण सां पंहिंजे घर में वेहण जी सआदत अता फरमाई। हाणे ॾिसो न, रमज़ान जो महीनो नेमतुनि जो महीनो आहे। पहिरीं राति, पहिरीं घड़ी चंड रमज़ान जे ॾिसजण खां वठी ईद उल फितर जी सुबुह ताईं इहे अल्लाह जूं नेमतूं ई नेमतूं आहिनि। नेमतुनि ते, नेमतुनि मिलण ते ख़ुशि थिजे या मातम कजे? ॿुधायो तव्हां पाण। नेमत मिले जेका अल्लाह इनायत करे, ॾिसो केतिरियूं नेमतूं अल्लाह ॾिनियूं आहिनि। रमज़ान जे महीने में अल्लाह ताला असांखे क़ुरान अता कयो, क़ुरान जी तिलावत कईसीं। क़ुरान जेको असांजे लाइ हिदायत बि आहे, नूर बि आहे।
कुरान पढ़ण सां सीनो मुनवर थिए थो, कुरान पढ़ण सां चेहरे में रौनक पैदा थिए थी, कुरान पढ़ण सां उहे दुआऊं बि क़बूल थियनि थियूं जेके माण्हू घुरे नथो। हाणे सॼो महीनो माण्हुनि कुरान पढ़ियो आहे, के हिकिड़ो ख़त्मो कढियो, कन 2 कढिया, कन 10 कढिया। हिकिड़ो त मुस्लमान हुयो जंहिं हर ॾींहं ते क़ुरान जो ख़त्मो कढियो आहे। सोशल मीडिया ते 30 ख़त्मा क़ुरान जा कढिया अथई। सुभान अल्लाह। हाणे क़ुरान मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू दुआ घुरे अल्लाह हुनखे ॾे न ॾे मर्ज़ी वारो, पर क़ुरान पढ़ण वारे खे अण घुरिया अल्लाह इनाम अता करे छॾींदो। रमज़ान जे सदके अल्लाह क़ुरान ॾिनो ऐं रमज़ान में अल्लाह ताला हर नेकी जे अमल खे मोमिननि जे लाइ ॿीणो चौणो अजुर करे अता फरमायो। रमज़ान जूं बरकतूं आहिनि जो महबूबन करीमन फरमायो त 2 महीननि में तव्हां फर्ज़ अदा कयो, रमज़ान में नफ़िल जे पढ़ण जो अजुर 2 महीननि जे फर्ज़नि खां वधीक आहे। 2 महीननि में 60 या 30 जेतिरा आहिनि, अल्लाह ग़लति न चवराए, एतिरा फर्ज़ अदा कयो। रमज़ान में हिकिड़े फर्ज़ जे बजाए अल्लाह एतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाई। रमज़ान में अल्लाह असांखे रोज़न रखण जी नेमत अता कई, जेका असांखे सब्र सेखारे थो। रमज़ान जो रोज़ो असांखे तक़वा सेखारे थो, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल रखणु सेखारे वियो। रमज़ान में अल्लाह असांखे इफ़्तार जी बरकत अता फरमाई, असांखे सहरी जी नेमत ऐं रहमत अता फरमाई। सुभान अल्लाह। इफ़्तार जी लज़्ज़त मदीने वारे साईं फरमायो त रोज़ेदार जे लाइ 2 बरकतूं आहिनि। हिकिड़ी क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे दीदार जी बरकत, ॿी इफ़्तार जी बरकत। सहरी जो अल्लाह वक़्तु अता फरमायो जंहिंमें दुआऊं क़बूल थियनि थियूं, इल्तिजाऊं क़बूल थियनि थियूं। इहो सॼो 30 महीना 30 ॾिहाड़ा रमज़ान जा अल्लाह असांखे इहे दुआउनि जी क़बूलियत जूं घड़ियूं अता फरमायूं। रमज़ान जे भलारे महीने में अल्लाह जन्नत जा दरवाज़ा खोलाए छॾिया, आसमान जे रहमतुनि जा दरवाज़ा खोलाए छॾिया। अल्लाह ताला शैतान खे क़ैद कराए छॾियो, असांजे लाइ नेकी खे आसान कराए छॾियो, नेकी जी मोहब्बत पैदा कई। केॾी वॾी नेमत आहे। जेके माण्हू निमाज़ न पढ़ंदा हुया से बि रमज़ान में निमाज़ पिया पढ़नि, जेके माण्हू नेकी न कंदा हुया से बि रमज़ान में नेकियूं पिया कनि। रमज़ान में अल्लाह असांखे तरावीहुनि जी नेमत ॾिनी, क़यामुल लैल जी नेमत ॾिनी। जंहिं तरावी जो हिकिड़ो सजदो जन्नत में अल्लाह हुन जे बदिले शहर तामीर करे थो छॾे। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह रमज़ान में असांखे लैलतुल क़द्र जी दौलत अता फरमाई। हिकिड़ी राति 1000 रातियुनि खां भली आहे। 83 सालनि जी इबादत खां हिकिड़ी राति जी इबादत अञा वधीक भली आहे। जे राति में माण्हू जागी इबादत करे अल्लाह ताला हुन जी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾे। इहा नेमत अल्लाह असांखे अता फरमाई। उन खां अलावा दुआउनि जी क़बूलियत जा वक़्त, सहर अफ़्तार जूं दुआऊं, ॾींहं जूं दुआऊं, राति जूं दुआऊं। रमज़ान में अल्लाह असांखे हमदर्दी जो मौक़ो ॾिनो, सखावत जो मौक़ो ॾिनो, ख़ैरात जो मौक़ो ॾिनो, ॿियनि जी सार संभाल लहण जो मौक़ो ॾिनो। अल्लाह ताला मिठियूं माइटियूं निभाइण जो मौक़ो ॾिनो, सिला रहमी जो मौक़ो ॾिनो। अल्लाह ताला पंहिंजे दर ते रोअण जो मौक़ो ॾिनो, सिर झुकाइण जो मौक़ो ॾिनो, सजदनि जो मौक़ो अता फरमायो। अल्लाह असांखे पंहिंजे घर में कुझु वक़्तु रहण जो, एतिकाफ़ वेहण जो, पंहिंजे दर ते इबादत करण जूं नेमतूं अल्लाह अता फरमायूं आहिनि। मां केतिरियूं ॻाल्हियूं घणे ॿुधायां रमज़ान में। हाणे इहे एतिरियूं सारियूं नेमतूं, एतिरियूं सारियूं इनायतूं अल्लाह ताला असांखे अता करे, पोइ रब फरमायो त तव्हां इन नेमतुनि ते मुंहिंजी तकबीर पढ़ो ऐं मूं अल्लाह जो शुक्र अदा कयो। छा कयो? शुक्र अदा कयो। शुक्र अदायगी सां ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम, अल्लाह ताला वाइदे वारी ॻाल्हि कई आहे, माना कतई ॻाल्हि कई आहे। तव्हां शुक्रगुज़ार बाना बणिजो, मां अल्लाह तव्हांजी नेमतुनि खे अञा वधाईंदुसि। हिकिड़ो पार कढी रोए थो पियो, रमज़ान हलियो वियो,
हिकिड़ो शुक्र तो अदा करे तो मुंहिंजा मौला तो असांखे इबादत जी लज़्ज़त ॾिनी, असांखे इबादत जो शौक़ ऐं ज़ौक़ अता फरमायो त इन शुक्र अदायगी जे करे सॼो साल अल्लाह उन जी इबादतुनि खे वधाईंदो, उन जी दिलि इबादतुनि ॾे माइल फरमाए छॾींदो। शुक्र अदायगी जो इहो फ़ाइदो आहे। छो अल्लाह शुक्र अदायगी जो अमर ॾिनो, छो अल्लाह शुक्र अदायगी जो असांखे हुकुम ॾिनो आहे? इन जे करे जो इहे नेमतूं यादि करे रमज़ान वारियूं शुक्र अदा कयो त बाक़ी जेके 11 ईंदड़ महीना आहिनि उन्हनि में मां अल्लाह तव्हांखे ख़ुदि ब ख़ुदि इन शुक्र अदायगी जे करे रोज़नि रखण जी सआदत ॾींदुसि, तौफ़ीक़ ॾींदुसि, पंहिंजे घर में घुराईंदुसि। तव्हांखे इबादतूं जेके रमज़ान में कयव उहे ॿियनि महीननि में मां अल्लाह तव्हांखे नेमतूं अता फरमाईंदुसि। मुझो मुर्शिद गौसुल आजम पीराने पीर महबूब सुबहानी गौसे समदानी शहबाज लामकानी सय्यदी अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रदी अल्लाह ताला अन्हु वरदा फरमाइन था पंहिंजे किताब फतहुर रब्बानी में त या कौम, ए कौम वारो, इन कुंतुम तअबुदून रमदान फइन रमदान कद मदा। ए इंसानो, जेकर तव्हां रमज़ान जी इबादत कंदा हुयो त रमज़ान गुज़री वियो। जे तव्हां रमज़ान जी इबादत कंदा हुयो, रमज़ान जी बंदगी कंदा हुयो, रमज़ान त गुज़री वियो। व इन कुंतुम तअबुदून अल्लाह फइन्नल्लाह हय्युन ला यमूत। पर जेकर तव्हां अल्लाह जी इबादत कंदा हुयो त अल्लाह हमेशा कायम ऐं हमेशा जेरो रहण वारो आहे। जे तव्हां ॾुखारा आयो, गमज़दा आयो, रमज़ान गुज़री वियो यार, रमज़ान गुज़री वियो, माना तव्हां रमज़ान जी इबादत पिया कयो, तव्हां रमज़ान जी बंदगी पिया कयो, तव्हां रमज़ान खे पिया राज़ी कयो। न, इबादत असां अल्लाह जी पे कई। असां तरावियूं अल्लाह जे लाइ पढ़ियूंसीं, रोज़ा अल्लाह जे लाइ रखियासीं, सजदा अल्लाह जे लाइ ॾिनासीं, दुआऊं अल्लाह खां घुरियूंसीं, एतिकाफ़ अल्लाह जे लाइ वेठासीं, रमज़ान अल्लाह जे लाइ मल्हायोसीं। मुंहिंजो मुर्शिद गौसुल आज़म थो फरमाए, मुंहिंजो मुर्शिद रहबर काइनात में अहिड़ो मुर्शिद कंहिंजो न थियो जहिड़ो दस्तगीर आहे। सो असांखे सबक़ थो ॾे, ए ईमान वारो, ए मुस्लमानो, रमज़ान त गुज़री वियो, अल्लाह ज़िंदा हयात मौजूद आहे। उन रब जी इबादत कंदा हुयो त अल्लाह जहिड़ो रमज़ान में आहे तहिड़ो शवाल ऐं शोबान में आहे। सुभान अल्लाह। सम्झ में ॻाल्हि आई अलाए कोन आई? अलबत्ता सालहीन जो तरीक़ो इहो आहे त रमज़ान गुज़रे, अलविदा करे त पोइ इन शइ जो माण्हुनि खे, बुज़ुर्गनि खे ख़ौफ़ हूंदो हुयो ऐं इन ॻाल्हि में ड्रिजंदा हुया, रोंदा हुया, इन ॻाल्हि में लुड़क वहाईंदा हुया त मौला जेके असां इबादतूं कयूंसीं न उहे तूं पंहिंजे दर ते क़बूल फरमाए। उहे क़बूलियत जे लाइ ज़रूरु रोंदा हुया, बंदगी जी क़बूलियत जे लाइ, इबादत जी मक़बूलियत जे लाइ, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। त मौला जेको तुंहिंजे लाइ असां लाइक़ कोन हुयासीं, असांजी हैसियत कोन हुई, असांजी औकात कोन हुई जो तुंहिंजे दर ते अचूं, तुंहिंजे दर ते इबादत कयूं, तो करम कयो, तो महिरबानी कई, पोइ टुटल फुटल सजदा ॾिनासीं, असां पंहिंजे टुटल फुटल सादनि लफ़्ज़नि में तोखां दुआऊं घुरियूंसीं, असां पंहिंजे गुनहगार जिस्म खे खणी तो अल्लाह जे आॾो झुकायोसीं। मौला हाणे जहिड़ा तेड़ा हुयासीं उनखे क़बूल फरमाए। अल्लाह जो कुरान तो फरमाए वल्लज़ीन युतून मा अतौ व कुलूबुहुम वजिलतुन अन्नहुम इला रब्बिहिम राजिऊन। उहे माण्हू जेके नेक अमल कनि था ऐं उन्हनि जा दिल ड्रिजनि था, उन्हनि जूं दिलियूं कंबनि थियूं, ड्रिजनि थियूं, छो त उन्हनि खे पंहिंजे रब ॾे मोटणो आहे, पंहिंजे अल्लाह ॾे अचिणो आहे। माना उन्हनि खे दिल में इहो ख़ौफ़ आहे, मौला रमज़ान में इबादत कईसीं, अलाए हक़ अदा कयोसीं अलाए कोन कयोसीं, अलाए बंदगी जो हक़ अदा कयोसीं अलाए कोन कयोसीं। इहा शइ मुस्लमाननि खे रुवारींदी आहे। समझो था, रमज़ान करीम जे गुज़रण खां बाद में मोमिननि जो तरीक़ो इहो हुअणु घुर्जे त उहे फ़िक्रमंद रहनि, इन सोच में रहनि ऐं उन्हनि जी दिलि इन ख़ौफ़ में रहे त रोज़ा क़बूल थिया या न थिया,
नमाज़ूं पढ़ियूंसीं, अर्ज़ कयासीं, पोइ अल्लाह जे ख़िदमत में अर्ज़ कनि मौला जेके नमाज़ूं पढ़ियूंसीं, रोज़ा रखियासीं, रमज़ान जे सदके, पंहिंजी रहमत जे सदके इहे इबादतूं असांजूं क़बूल फरमा। खुश नसीब आहे उहो मुस्लमान, भाग वारो आहे उहो मुस्लमान, लख दफ़ा मुबारकबाद जो हक़दार आहे उहो मुस्लमान जंहिंजो रमज़ान गुज़रियो ऐं उनजी रमज़ान जी इबादतुनि खे अल्लाह पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमायो। उनजे लाइ मुबारकूं आहिनि, उनजे लाइ ख़ुशियूं आहिनि। हदीस मुबारक आहे, बिलाशुबा रमज़ान जो महीनो त रहमतुनि जो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे, निजात जो महीनो आहे, जंहिंमें अल्लाह ताला बंदनि ते पंहिंजो ख़ासि फज़ुल कंदो आहे, इनायत कंदो आहे, महिरबानी कंदो आहे, पंहिंजो भरपूर नेमतूं अता कंदो आहे। पर महबूबन करीमन फरमायो रग़िमल अनफो रजुलिन दखल अलैहि रमज़ान सुम्मन सलख क़ब्ल अन युग़फर लहू, उन माण्हू जो नक मिट्टी हाणो थिए, माना बदबख्त रहिजी वियो, बदकिस्मत रहिजी वियो, जंहिंते रमज़ान आयो ऐं गुज़री वियो। रमज़ान ज़िंदगी में आयो ऐं गुज़री वियो, 29 ॾिहाड़ा गुज़री विया ऐं हिन जी मग़फ़िरत न थी सघी, हिन जी बख़्शिश न थी सघी, हिन खे गुनाहनि जी माफ़ी न मिली सघी, हिन जे ख़ताउनि खे अल्लाह न बख़्श कयो। इन खां वॾो ॿियो को बदबख्त आहे ई कोन, इन खां वॾो ॿियो को बदनसीब आहे ई कोन। या दोस्तो, यानी रमज़ान जो महीनो बरकतुनि जो महीनो गुज़रियो, अल्लाह जी मग़फ़िरतुनि जा दर खुली विया, माफ़ी जा पढ़ा ॾिना विया, अल्लाह जा मलाइका हर रात लही आया, रहमतुनि जा इनायतुनि जा ककर खणी आया ऐं हमरा सुतो पियो हुयो, निंड में हुयो, रोज़ा न रखियईं, तरावियूं न पढ़ियईं, इबादतूं न कयईं, बंदगियूं न कयईं, अल्लाह खे राज़ी न कयईं, रुजू इल्लाह न कयईं, ताइब न थियो, माफ़ी न वरतई, इहे रमज़ान विञाए छॾियईं, इहे गिफ़लतुनि में, कचहरियुनि में, बाज़ारुनि में, दुकाननि ते अजाई गिफ़लत में वक़्तु गुज़ारी, बदनसीब रहिजी वियो। पर उहो माण्हू जे रमज़ान में तरावियूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, एतिकाफ़ वेठो, अल्लाह जे दर ते सिर झुकाई, आका तो फरमाए इन खे मुबारक आहे, मुबारक आहे। इन जे लाइ इनायतुनि जा दर खुली विया। समझो था कोन था समझो? सुभान अल्लाह। जॾहिं रमज़ान जो महीनो विदा थी रहियो हुजे, गुज़रे पियो, त पोइ असांखे पंहिंजे हाल जो जाइज़ो वठणु घुर्जे, पंहिंजे नफ़्स ते नज़र रखणु घुर्जे। गुज़रियल 30 ॾिहाड़ा जेको रमज़ान गुज़रियो उन ते माण्हू नज़र रखे, गौर ऐं फ़िक्र करे त असां उहे बरकतूं हासिल करे सघियासीं या न करे सघियासीं, अल्लाह जी इबादत कईसीं या न कईसीं, अल्लाह खे राज़ी करे सघियासीं या न करे सघियासीं। तोखे तुंहिंजे हाल जी ख़बर आहे, तोखे तुंहिंजे अमाल जो पतो आहे, तोखे तुंहिंजे राति ॾींहं जे गुज़रण जो क़दुरु ऐं ख़बर आहे त मुंहिंजी राति कीअं गुज़री, ॾींहं कीअं गुज़रियो। पोइ पाण ते गौर ऐं फ़िक्र कर, जे अल्लाह तोखे 30 ॾींहं तरावियुनि पढ़ण जी सआदत ॾिनी, 30 ॾींहं रोज़नि रखण जी सआदत ॾिनी, त पोइ तूं अल्लाह जो शुक्र अदा कर, मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान जो मूंखे रमज़ान मोमिननि वांगुरु मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिनई। पर जे गुनाहनि में गुज़री वियो, बेफ़रमानियुनि में रमज़ान गुज़री वियो, अल्लाह जी नाफ़रमानियुनि में गुज़री वियो, पोइ तुंहिंजो रोअण ठहे थो, पोइ तूं रो, अल्लाह खां माफ़ी वठ त हेड़ो बरकतुनि भरियो महीनो गुज़री वियो, पंहिंजी बदकिस्मती ते रो, पंहिंजी बदनसीबी ते लुढ़क वहा, तो अल्लाह तोखे अहिड़ी बदबख्ती में मुब्तला कयो जो इनायतुनि जा समुंड छोलियूं पिया हणनि ऐं तूं बदबख्त अल्लाह जी बेफ़रमानियुनि में मुब्तला रहे, अल्लाह जी नाफ़रमानियुनि में वक़्तु गुज़ारी। हज़रत हैदर कर्रार मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजहुल करीम दा फरमाइन, या लैत शीरी मिनल मकबूल फनुहन्नियहु व मिनल महरूम फनुअज़्ज़ियहु। ए काश जे मूंखे ख़बर पवे, हैदर करार तो फरमाए, ए काश जे मूंखे ख़बर पवे त अल्लाह ताला कंहिंजी रमज़ान जी इबादत खे क़बूल फरमायो आहे। जॾहिं रमज़ान जी आख़िरी रात ईंदी हुई, हर साल
आखिरी रमजान की रात में हैदर करार उठी मस्जिद में ये ऐलान कंदा हुआ, लाल या लैत शेरी मिनल मकबूल फनो हन्नियहू, ए काश मूंखे ख़बर पवे त जन जी इबादत के अल्लाह कबूल कयो आहे, मां अली उनखे मुबारक ॾियां जो अल्लाह तोखे मक़बूल मारूफ बानो बणाए छॾियो। व मिनल महरूम फनो अज़ियहू, ए काश मूंखे ख़बर पवे त कहिड़ा माण्हू अल्लाह जी रहमतुनि खां महरूम रहिजी विया, मां अली उनजे घर वञी उन सां ताज़ियत कयां, उन सां ॾुख में शरीक थियां त अदा तूं रमज़ान जे महीने में बि बदनसीब रहिजी वई। अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजा मिठा, हे रहमतुनि जूं घड़ियूं गुज़रनि पियूं, अल्लाह कंदो हिकिड़ी राति अञा वधीक मिलंदी, पर जे रमज़ान पुॼाणी ते पहुतो आहे त पंहिंजे हाल ते शर्मिंदा थियो, पंहिंजे हाल ते गौर फिक्र कयो। जे इबादत जो शौक़ मिलियो, ज़ौक़ मिलियो तॾहिं बि शुक्र आहे, पर वरी बि माण्हू इन जो फिक्र करे त मुंहिंजा मौला असांखे पंहिंजी इबादत जो हक़ अदा करण जी तौफ़ीक़ ॾी हा, पंहिंजी इबादत जो शौक़ ऐं ज़ौक़ अञा वधीक ॾी हा, त तो अल्लाह खे अञा वधीक शौक़ ऐं ज़ौक़ सां राज़ी करे वठो। मुंहिंजा दोस्तो, जेको रमज़ान गुज़री वियो, गुज़रियल वक़्तु वापसि न वरंदो आहे। तव्हां लख लुटायो, किरोड़ ॾियो, जेको गुज़री वियो सो वक़्तु वापसि वरी न मिलंदो। जेको हाणे वक़्तु आहे, जेको मुंहिंजे मुर्शिद गौसुल आज़म जी ॻाल्हि ॿुधाईमांव त जेको हाणे वक़्तु अचे पियो, बाक़ी ॾिहाड़ा अल्लाह जी फर्मा बरदारी में गुज़ारियूं। इबादत जेका शुरू कईसीं, जेका इबादत, जेका बंदगी, जेके आमाल रमज़ान में शुरू कयासीं, उहे ईंदड़ ॾींहनि में बि इस्तिक़ामत सां कंदा रहूं। तहजुद शुरू कयोसीं त तहजुद पढ़ंदा रहूं, दुआउनि जी आदत पैदा कईसीं त दुआऊं घुरंदा रहूं, इज़ाफ़ी नफ़िल पढ़णु शुरू कयासीं त उहे बि पढ़ंदा रहूं, उन्हनि में खोट न अचे, कमी न अचे, जीअं अल्लाह असां ते पंहिंजी रज़ा जो, पंहिंजी इनाह जो दर बंदि न करे, इहो दरवाज़ो हमेशह असां ते खुलियल रहे। अल्लाह ताला शान असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांजी इबादतुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। या रब्बी या रहमान, या रब्बी या करीम, या हन्नान या मन्नान, या हय्यु या क़य्यूम। हे मुंहिंजा मौला, असांजूं इबादतूं क़बूल कजां। मुंहिंजा मौला, तूं करीम रब आहीं। असांजे रमज़ान जा आख़िरी ॾिहाड़ा, आख़िरी घड़ियूं अचे बचियूं आहिनि। मुंहिंजा मौला, असांजूं इबादतूं जेके थियूं से क़बूल कजां, बंदगियूं क़बूल कजां। बराबरि असां तुंहिंजी इबादत जो हक़ न अदा करे सघियासीं, बराबरि जीअं तुंहिंजे आॾो झुकण जो हक़ हुयो उहो हक़ न अदा कयोसीं। सजदनि में असां शौक़ न रखियोसीं, मुनाजात में असां तोॾे तवजह न रखियोसीं, रोज़नि में असां उहे हक़ हुकूक अदा न करे सघियासीं। मौला, जहिड़ियूं तहिड़ियूं इबादतूं कयूंसीं क़बूल फरमा। मुंहिंजा मौला, असां ॿाननि खे क़बूल फरमा, जेके तहजुद पढ़ियासीं क़बूल फरमा, जेके तरावियूं पढ़ियूंसीं क़बूल फरमा, जेके इबादतूं टुटल फुटल रखियूंसीं क़बूल फरमा। असांजे ज़ाहिर बातिन खे पाक फरमा। सॼो साल ईअं ई इबादत जो शौक़ ऐं ज़ौक़ ॾिजां जीअं रमज़ान में ॾिनई। मुंहिंजा मौला, बाक़ी ॾिहाड़ा बि पंहिंजी इबादत में, पंहिंजी बंदगी में गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾिजां। मुंहिंजा मौला, असांखे इबादत जो शौक़ अता फरमा, मुनाजात जी लज़्ज़त अता फरमा, सजदनि जो सुकून अता फरमा, पंहिंजे ख़ौफ़ में रोअण वारी अखि अता फरमा। मौला, पंहिंजे ख़ौफ़ में कंबण वारी दिलि अता फरमा, पंहिंजी मुहबत अता फरमा। मौला, पंहिंजी मारिफत अता फरमा। मौला, पंहिंजो इश्क अता फरमा। मौला, पंहिंजो मुक़र्रब बानो बणा। मौला, पंहिंजी विलायत अता फरमा, पंहिंजी बुज़ुर्गी अता फरमा, पंहिंजी मईयत अता फरमा, पंहिंजो कुर्ब अता फरमा। मुंहिंजा मौला, असां में हाल न आहे, पर तूं जे कुर्ब करी असांखे लाइक़ बणाई त तूं क़ादिर आहीं। बराबरि असां तुंहिंजी विलायत जा लाइक़ न आहियूं, तुंहिंजे कुर्ब जा लाइक़ न आहियूं, तुंहिंजी मोहब्बत जा लाइक़ न आहियूं। हे मुंहिंजा करीम रब, असांखे लाइक़ बणा।
लाइक बनाण वारो तू अल्लाह आई, इनायतुन करण वारो तू अल्लाह आई, मेरन मुंह धोण वारो तू अल्लाह आई, कटियल कल्ब रोशन करण वारो तू अल्लाह आई। करीम रब इनायत फरमा, असांजे मुर्दा दिलुन के पंहिंजे ज़िक्र सां आबाद फरमा, असांजे बातिन के जिंदगी अता फरमा, असांजे लताइफ के रोशन फरमा। मौला असांजे नफ्स के पंहिंजो मुती बना, असांजे रूह के पंहिंजे दीदार सां मुज़य्यन फरमा। हे मुंहिंजा रब दुनिया आखिरत में तू राज़ी रह जा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी हबीब मोहम्मद व आलिहि व सहबिही।